छा आहे त हिन ठाहिण में 6 महीना लॻियो रहो हिननि, जंहिंमें सर जी जा तीली आहे उहा छिले साफ़ु करणी पए ऐं हिकु ॿॿर जो जेको कंडो आहे उहो इस्तेमालु थिए थो ऐं टायर जेके आहिनि हिन लॻल आहिनि ते माचिस जा लॻल आहिनि। हीअ शइ उन मां ठहियलु आहे जे कंहिं कम जी कोन्हे, जे सर जी तीली आहे त बि कम जी कोन्हे, कंडो आहे त बि कम जो कोन्हे। ही रद्दी शइ मां जेका तयारु थी आहे सा माना तमामु त हाई लेवल जी हिसाब सां महिनत जे सां थी आहे ऐं जेको बि ॾिसण थो अचे उहो जेको चए थो कहिड़े तरीक़े ठाही आहे, कीअं ठाही आहे। हिन बस में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं था लॻायूं? हिन में जेके आहिनि से असां जेको सर आहिनि ऐं गेट आहे, स्पेयर टायर आहे, कमाणियूं आहिनि, हिसा आहिनि, हिनखे फुल डेकोरेट आहे, जेका बि ओरिजिनल बस में शइ आहे असां मुकमल हिन में लॻल। हिन बस खां सवाइ ॿियूं कहिड़ियूं शयूं था ठाहियो? हुन खां पोइ असां जेको आहे चोरो ठाहियो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो हिंदोरो ठाहियोसीं, से दोस्त गिफ्ट ज़ोरी खणी विया ऐं उन खां पोइ कुर्सियूं ठाहियूंसीं, बसूं ठाहियूंसीं, ट्रकूं ठाहियूंसीं, कारूं ठाहियूंसीं ऐं हिते जेको आहे सो उन हिसाब सां हाणे उमिरि जे हिसाब सां कोन था करियूं, पर पहिरीं शौक़ु हूंदो दिली उन जे हिसाब सां असां कयो। जाम कम दोस्तनि जी महिरबानी जिन पसंदि